Assalamualaikum. Maman sidi mitwar wala mulu kalam. वाह कंहिं ख़ूब चयो आहे इहो मुंहिंजे लाइ अनमोल आहे सुकूने दिल मन जां उन सां आहे सुकूने क़ल्ब उन सां आहे वाह कंहिं ख़ूब चयो आहे इहो मुंहिंजे लाइ अनमोल आहे सुकून दिल मन जां उन सां आहे सुकूने क़ल्ब उन सां आहे तोखे यादि करियां त मिली वेंदो आहे सुकून दिल जो तोखे यादि करियां त मिली वेंदो आहे सुकून दिल जो मुंहिंजे अकेलाईअ जो इलाज सस्तो आहे वाह कंहिं ख़ूब चयो आहे इहो मुंहिंजे लाइ अनमोल आहे सुकून दिल मन जां उन सां आहे सुकून क़ल्ब उन सां आहे अणवाकुफ़ आहे त गुज़री छो नथो वञे अणवाकुफ़ आहे त गुज़री छो नथो वञे बीहे छो नथो वञे सुञाणो रहियो आहे बीहे छो नथो जे सुञाणे रहियो आहे अणवाकुफ़ आहे त गुज़री छो नथो वञे बीहे छो नथो जे सुञाणे रहियो आहे वाह कंहिं ख़ूब चयो आहे इहो मुंहिंजे लाइ अनमोल आहे सुकून दिल मन जां उन सां आहे सुकून क़ल्ब उन सां आहे तुंहिंजी मासूम जहिड़ी मुस्कुराहट तुंहिंजी मासूम जहिड़ी मुस्कुराहट तुंहिंजे हसरत ते मूंखे खिल ईंदी आहे वाह कंहिं ख़ूब चयो आहे इहो मुंहिंजे लाइ अनमोल आहे सुकून दिल मन जां उन सां आहे सुकून क़ल्ब उन सां आहे तमामु घणे तकलीफ़ ॾींदा आहिनि ज़ख़्म जेके ख़ामख़ा राहुना मिलंदा आहिनि तमामु घणे तकलीफ़ ॾींदा आहिनि उहे ज़ख़्म जेके ख़ामख़ा राहुना मिलंदा आहिनि लॻे थो ईअं हाणे त जिते आऊं आहियां उते इहो आहे वाह कंहिं ख़ूब चयो आहे इहो मुंहिंजे लाइ अनमोल आहे सुकून दिल मन जां उन सां आहे सुकून क़ल्ब उन सां आहे बेशक अल्लाह करीम सभिनी दिलनि खे ॿुधंदो आहे ऐं उनजे दिलनि में सुकून अता करण ते अलक़ादिर आहे बेशक अल्लाह करीम सभिनी दिलनि खे ॿुधंदो आहे ऐं उनजे दिलनि में सुकून अता करण ते अलक़ादिर आहे अल्लाह ग़मतार जेको रोज़ी ॾींदड़ रहम कंदड़ आहे अल्लाह करीम रहीम जे फज़ल जो नालो सुकून आहे अल्लाह रब्बुल आलमीन अल रहमान अल रहीम आहे वाह कंहिं ख़ूब चयो आहे इहो मुंहिंजे लाइ अनमोल आहे सुकून दिल मन जां उन सां आहे सुकून क़ल्ब उन सां आहे